3 p.m. bulletin. चोरन ऐं लुटेरनि खे पैगाम ॾियां थो त जेको करिणो अथव करियो, तव्हांखे कानून जी पकड़ में अचिणो आहे। उन्हनि सभिनी खे मुंहिंजो ख़ौफ़ आहे, तॾहिं चवनि था त इमरान ख़ान खे जल्द फ़ारिग़ कयो, न त सभु जेल में वेंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान जा फैसलाबाद में तक़रीब खे ख़िताब दौरान ऑपोज़िशन ते तनक़ीदी वार। वज़ीर आज़म चयो त चोर हिक ॿिए जो पेट फाड़ण बदिरां पेट मिलाए रहिया आहिनि। ही जेके चोर गॾु थिया आहिनि, इन्हनि जी खंघि जो इलाज बि परदे मां थींदो आहे। सभिनी ॾिठो त हिकु ॾोहारी बीमारी जो बहानो करे परदे हलियो वियो। वकील चवनि था त खेसि मुल्क लुटण जो ॿियो मौक़ो मिले ऐं ताहयात पाबंदी ख़तमु थिए। जजिस बि संदनि केसिस ते डिघियूं तारीख़ूं ॾियनि था। चोरनि ऐं लुटेरनि ख़िलाफ़ 25 साल अॻु जिदोजहद शुरू कई हुई। आउं संदनि मुक़ाबिलो करण लाइ सियासत में आयो आहियां। सिंध जे हिकु लीडर खे 13 साल गुज़रण बावजूदि उर्दू में ॻाल्हाइण बि नथो अचे। हू चवे थो त असां सिहत कार्ड न, इस्पतालुनि ते पैसा ख़र्च कंदासीं। तव्हांखे 13 सालनि खां इस्पतालुनि ते ख़र्च करण खां कंहिं रोकियो हो? सिंध जी इस्पतालुनि खे त ॾिसो त कहिड़ी हालत आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी बिलावल भुट्टो ज़रदारी ते नालो खणण बिना तनक़ीद। वज़ीर आज़म जो चवणु आहे त आसिफ ज़रदारी चोरी जी चेक बुक सां माण्हुनि खे ख़रीद कंदो आहे। आसिफ ज़रदारी खे ॾिसो त पापड़ वारे जे अकाउंट मां करोड़े रुपया निकिरनि था। इंसाफ़ जो निज़ाम वॾनि चोरनि खे सज़ा न ॾे त मुल्क कीअं तरक़ी कंदो? ऑपोज़िशन बेएतमादी रिथ लाइ माण्हू आणे नथी सघे। ऑपोज़िशन जी सियासत 50 ॾींहंनि जे लाइ आहे। 50 ॾींहंनि बाद इमरान ख़ान वधीक मज़बूत थींदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त इस्टेब्लिशमेंट न्यूट्रल ऐं चूंडियल हुकूमत सां गॾु आहे। इमरान ख़ान चूंडियल वज़ीर आज़म आहे ऐं मुक़ाबिलो करणु ॼाणे थो। फज़लुर रहमान PP ऐं नवाज़ लीग जी सियासत धार आहे। नवाज़ शरीफ़ खां वधीक करप्ट शहबाज़ शरीफ़ आहे। शहबाज़ ऐं हमज़ा ख़िलाफ़ केसिस मज़बूत आहिनि। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो त इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले सां हुकूमत खे को धचको नाहे लॻो। फैसल वावड़ा फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट वेंदो। इलेक्शन कमीशन बिटी शहरियत केस में फैसल वावड़ा खे नाअहल करार ॾेई छॾियो। फैसल वावड़ा जो सेनेटर तौरु कामयाबी वारो नोटिफिकेशन वापसि वठण जो हुकुम। इलेक्शन कमीशन तरफ़ां बिटी शहरियत केस ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जारी। फैसल वावड़ा खे वज़ीर ऐं असेंबली मेंबर तौरु वरितल पघारुनि तोड़े रिआयतूं वापसि करण जो हुकुम। फ़ैसिले में चयो वियो आहे त फैसल वावड़ा नामज़दगी काग़ज़ जमा कराइण वक़्तु ग़लति बयानी कई। हुन बिटी शहरियत बाबति ग़लति हलफ़नामो जमा करायो। फैसल वावड़ा फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट सां राब्तो करे सघे थो। सुप्रीम कोर्ट KP में बल्दियाती चूंडुनि जो ॿियो मरहलो मुलतवी करण वारो पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो मुअतल करे छॾियो। ॿुधणी दौरान जस्टिस आयशा मलिक चयो त इन ॻाल्हि जी तस्दीक़ नाहे थी त मौसमी हालतूं चूंडुनि में रंडक विझी सघनि थियूं। हाई कोर्ट के फ़ैसिले खां अॻु इलेक्शन कमीशन जो मौक़िफ़ ॿुधणु घुरिजे। जस्टिस एजाज़ुल अहसन चयो त मौसमियात खाते जी रिपोर्ट खे अदालत न पर इलेक्शन कमीशन खे ॾिसणो हो। हाई कोर्ट खे फ़ैसिलो ॾियण में एतिरी तकड़ छो हुई? अदालत धुरनि खे नोटिस जारी कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस तरफ़ां नओं कोर्ट में नारनि सां मुबैना अग़वाबाद ज़्यादती वारे वाक़े जो नोटिस। DIG मीरपुर ख़ासि ऐं SSP मीरपुर ख़ासि 15 फ़रवरी ते रिपोर्ट सूदो तलब। डिगड़ी जी अदालत नव जवाबदारनि खे 1 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। मुतासिर नारियुनि जो वकील पेश न थियण सबबि बयान रिकॉर्ड न थिया। नारियूं सुभाणे ॿीहर तलब। नारियुनि जे वारसनि पुलिस ते बेएतमादी ज़ाहिर कंदे चयो आहे त केस दाख़िल थियण बाद 62 जवाबदारनि ॿी न्याणी सां ज़्यादती जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। पुलिस रुगो ॾेखाव जे लाइ बदचोड़ करे रही आहे। 62 जवाबदारनि में केर बि हथ नथो विझे। पुलिस साढ़े साथ ही है। पुलिस
वाला घर बैठ के मेरी बेटी को खराब हुई है। भाई मैं पुलिस वाला भरोसा नहीं कर सकती। कम से कोई 20 बंदे हुए, अभी तक कुछ भी नहीं हुआ है। जो जिम्मेदार है, जिसे चाहते करी, वो तो पकड़े नहीं जा रहे। वो तो बड़े बंदों की सिफारिश मेरी बेटी को धमकाया। मैंने 10-10 लाख दे रखे। शहर को मत कराचा, मेरा बेटा दोस्त है। तो बच्चियों को धमकाया था, मेरा नाम दिया था, मैं तुम्हें फिर आके लूटूंगा, फिर तुम्हें फाड़ूंगा, मैं जिंदगी खराब कर दूंगा और जो अनमेरिड है उससे शादी करूंगा। स्कूल जाके मुझे सलाम करके जाया कर। उनके धमकियां जी मिल रही है। बोला कि आपकी दूसरी बेटी है, नहीं आप एक्शन उठा रहे हो, खता है, बहुत होने जाए, तुम्हारा किसी और बेटी के साथ जुलम ना। नौ कोट में बिन नारिन के अखबाबाद ज्यादती जो निशानों बढ़ाने वाले वाक़े खिलाफ सिंध मुख्तलिफ शहरन में मुजाहरा। दादू कुंदरी ऐं सकरन में बैनर्स तोड़े, प्ले कार्ड्स खणी एहतजाज। शहरन ऐं सिविल सोसाइटी के नुमाइंदनि तरफ़ां वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾियण जो मुतालबो। रेंजर्स खैरपुर मां ॿिनि ॼणनि जे लापता थियण वारे वाक़े खां लातालुकी ज़ाहिर करे छॾी। सिंध हाई कोर्ट सखर में अयाज़ ऐं सजाद शर जी बाज़ियाबी लाइ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी दौरान रेंजर्स जे स्टेशन कमांडर तरफ़ां जवाब जमा। रेंजर्स जो चवणु आहे त ॿिन्ही ॼणनि जी गुमशुदगी सां को बि वास्तो नाहे। कंहिं बि शहरी जी गिरफ़्तारी या गुमशुदगी रेंजर्स जी पॉलिसी जो हिसो नाहे। SSP खैरपुर के लापता शहरी जल्द बाज़ियाब कराइण जो हुकुम। अदालत रेंजर्स के भी सहकार की हिदायत कंदे चयो आहे त अयाज़ ऐं सजाद शर ॾोही सरगर्मियुनि में मुलविस आहिनि त अदालत में खेनि पेश कयो वञे। रियासत जी पहिरीं तरजीह इंसानी हक़ आहे। नवाबशाह में पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी के हॉस्टल में शागिर्दियाणी तरफ़ां इंतज़ामिया ते हिरासमेंट ऐं क़त्ल की कोशिश जा इल्ज़ाम। दादू वासण परवीन रिन जो चवणु आहे त प्रोविसी फरीदा ऐं डॉक्टर आतिका हॉस्टल रूम में आयूं। ॿिन्ही तशद्दुद घुटा ॾेई क़त्ल करण की कोशिश कई। ग़ुलाम मुस्तफ़ा मूसूदो ॿियनि शागिर्दियाणियुनि खे हिरासा करे रहियो आहे। मुंहुं लाइ हॉस्टल जा दर बंदि कया विया आहिनि। इंतज़ामिया शागिर्दियाणी जे इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो आहे त परवीन नर्सिंग के शोबे में पढ़ण बावजूद डॉक्टर्स की हॉस्टल में रहे थी। रूम खाली कराइण तां शागिर्दियाणी ड्रामो करे रही है। लाड़काणो सेंट्रल जेल के इंतजामिया एक हफ्तो गुजरण बावजूद कैदिन हथां यरगमाल बणियल 7 अहलकारन के छड़ाइण में नाकाम। यरगमाली अहलकारन जो अपीलन वारी वीडियोज़ वायरल थियण बाद संदन वारिस पे रस्तन ते निकरी आया। हथन में बैनर्स ऐं प्ले कार्ड्स खणी एहतजाज कंदड़ वारसन जो चवणु आहे त जेल इंतज़ामिया पंहिंजे यरगमाल बणियल अहलकारन खे बि न छॾाए थी सघे त ॿियो छा कंदी। इंतज़ामिया कैदिन अॻियां बेवस नज़र अची रही आहे। अहलकारन खे कैदिन जे चंबे मां जल्द आज़ाद कराइण जो मुतालबो। टंडोला यार में भोलू खानज़ादा के कत्ल बाद हंगामन ऐं पुलिस चौकी में भनरा ते दहशतगर्दी केसिस में नामज़द 21 जवाबदारन की गिरफ़्तारी खां अॻु जी ज़मानत मंज़ूर। सिंध हाई कोर्ट हैदराबाद जवाबदारन की 5 ॾींहनि लाइ ज़मानत मंज़ूर करे वरिती। खेनि 33,000 रुपयनि जा ज़मानती मचलका जमा कराइण जो हुकुम। जवाबदारन खे 5 ॾींहनि बाद दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश थियण जी भी हिदायत। हैदराबाद में रेलवे ट्रैक जो सामान चोरी करण के इल्ज़ाम में गिरफ़्तार थियल 2 जवाबदार रेलवे पुलिस के लॉकअप में फरार थियण ते थरथलो। इख्तियारन फौरी एक्शन खणंदे 3 अहलकारन के हिरासत में वठी छॾियो। ज़रीन जो चवणु आहे त रेलवे ट्रैक जो सामान चोरी करण तां हिकु मुलाज़िम जे पुट सूदो 10 जवाबदारन खे गिरफ़्तार कयो वियो हो। 2 जवाबदारन पाणी घुरियो त खेनि लॉकअप में ॿाहिरि कढियो वियो, जंहिं बाद 2 जवाबदार फरार थी विया। फरार थियल जवाबदारन में अब्दुल रहमान मल्हा ऐं एजाज़ यूसुफज़ई शामिल। इख्तियारन मामले के लिकाइण की कोशिश कई। गिरफ़्तार 3 अहलकारन का पुछागाछा जारी। सिंध यूनिवर्सिटी में अगवा खां बची वियल शागिर्दियाणी पढ़ाई अध में छॾे घर हली वई। शागिर्दियाणी अलमास बार बार तलबी बावजूद जांच कमेटी अॻियां पेश न थी। VC तरफ़ां जोड़ियल कमेटी जांच में अॻु भराई न करे सघी। कमेटी तरफ़ां अलमास के बयान रिकॉर्ड कराइण लाइ ॿीहर नोटिस जारी। ज़रीन जो चवणु आहे त शागिर्दियाणी मुबैना अगवा के वाक़े खां पोइ ज़हनी दबाव जो शिकार आहे। तंहिं करे पढ़ाई अध में छॾे कुझु ॾींहनि लाइ पंहिंजे घर सिजाबल हली वई।
ऐं ठठो भरिसां स्कूली शागिर्दनि खे खणी वेंदड़ रिक्शा खे तेज़ रफ़्तार डंपर जो टक्कर 5 शागिर्दनि ऐं हिक लेडी टीचर सूदो 7 ॼणा ज़ख़्मी हादसे में रिक्शा मुकमल तौर तबाह थी वियो। पुलिस डंपर ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। शहरनि जो चवणु आहे त बाईपास हुजण जे बावजूदि शहर जे रस्तनि ते वॾियूं गाॾियूं हलंदियूं आहिनि, जंहिं सबबि आए ॾींहुं हादसा पेश अचनि था। शहर में वॾियुनि गाॾियुनि जी दाख़िला ते पाबंदी लॻाई वई।